पाप नगर, पाप नगर। पहिरियां मल्हार ऐं हाणे सारंग मूं सां विड़िया आहिनि, उहे बि मयारी मां। वाह गमदिल वाह, वाह जो इंसाफ़ आहे तो वटि। गोहर, तूं जो रोज़ हुननि खे अखियुनि में काठियूं हणंदे पोइ झेड़ो त कंदा न। गोहर, तोखे त ख़बर आहे त बालाज खान ज़ोरी राबेल खे क़ैद कयो हुयो। सिक सां काके मिठल जी धीउ बालाज खान वटि कोन रही हुई। तोखे बि हुनजा ऐब नज़र न ईंदा गमदिल। तव्हां सभु सही आहियो, बसि हिकु मां ई किनो आहियां, ईअं न गमदिल। इन छोकिरी जे करे बालाज खान तुंहिंजे भाउ खे मारियो, चाचो नूरल बि मरी वियो। अञा इहा छोकिरी अच्छी आहे। गोहर, मूंखे ख़बर आहे त बालाज खान मुंहिंजे भाउ खे मारियो हुयो, पर हिन में वीचारी राबेल खे त मयारी कोन मंझिबो न। तोखे यादि आहे गमदिल, पर मल्हार खां मुंहिंजूं चङायूं विसरी वियूं हुन। रोज़ वरियल खाने वेंदो हुउसि त मूंखे मल्हार छॾाए ॾे। अॼु उहो ई मल्हार मूंसां थो विड़े। बसि हाणे गोहर ॾिस, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। मल्हार ऐं असां पाण में आहियूं। जेकॾहिं यार विढ़ंदासीं त माण्हू चङो कोन चवंदा। विढ़िया त आहियूं, हाणे मल्हार सां कहिड़ी भाइपी रखंदासीं। गमदिल, महिरबानी करे मूंखे तूं न रोकजांइ। हाणे मां बि उन्हनि सां विढ़ंदुसि, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। सोट, दिल जो पको आई या मूंखे आज़माईंदो आई त नजमा जो प्यार तोसां केतिरो आहे? सोट, दिल जो पको न आया, बसि वक़्त जी गर्दिशनि हिन दिल जो खून करे छॾियो आहे। इन जे करे तोसां कुर्ब वंडण में कोताही थी वेंदी आहे। तोखे ज़माने जूं लाचारियूं मूंखां मिठियूं आहिनि। सोट, जो मूंसां मुर्की बि नथो ॻाल्हाए। चरी, तोखां मिठो त रोशन खे पंहिंजो साह बि न आहे, तूं पक सम्झ। हाणे मुंहिंजी दिलि रखण जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं तो करी, बाक़ी सोट तूं दिल जो पको आहीं। आईंदा कोशिशि कंदुमि त सुबुह सवेरे तुंहिंजो ख़ूबसूरत चहिरो ॾिसी पोइ ई घर खां ॿाहिरि वेंदुमि, बसि न। पोइ त पक सम्झंदीअ न रोशन जे सीने में भेण जी दिलि आहे। हाणे इजाज़त ॾे सोट त मां उतां किथे वञा। भली वञ, पर मुंहिंजी पारा त हुजे सोट। तुंहिंजी हिकु मुर्क सोट मुंहिंजो सॼो ॾींहुं सुकून में गुज़ारण लाइ काफ़ी आहे। चङो ठीकु आहे। काॾे थो वञे पुट? वेही तोसां ॻाल्हाइणो आहे। चाचा ख़ैर त आहे? परेशान थो लॻी, छा थियो आहे? सोट रोशन, मल्हार ऐं गोहर जी कल्ह पाण में तू मामा थी, इन करे बाबा परेशान आहे। चइबो त गोहर कोन थो मिले जावेद, हिन गोहर जो मथो ख़राबु थियो आहे। रोशन पुट, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूं ते महिरबानी कर। मूं तां न्याणी जो ॿारु लाहे पुट। पुट रोशन, महिरबानी करे शादी जी तारीख़ ॾे जो मां तयारी कयां। पर चाचा एतिरो जल्दी छो? रोशन पुट, मिठल वीचारो तमाशो थी वियो आहे, मूंखे बि डपु थी पियो आहे। रोशन पुट, मां कुझु बि नथो ॿुधायां, बसि तूं हा कर, मां 2-3 ॾींहंनि में तुंहिंजो निकाह कराए छॾियां। रोशन, बाबा जी मर्ज़ी आहे त पोइ तूं इनकार छो थो करीं? अॻे पोइ तोखे शादी त करणी आहे न, पोइ बाबा जी मर्ज़ी खे मान ॾे न। ठीकु आहे चाचा, जेका तुंहिंजी ऐं जावेद जी मर्ज़ी, मूंखे को बि इतराज़ न आहे। तव्हां भले तयारी कयो। बालाज खान साॻी ज़िद ते आहे। राबेल खे पंहिंजो करण जे लाइ हू सभु हरबा हलाईंदो। हुन ज़ालिम जी पंहिंजी बि धीउ भॼी वई, पोइ बि उन जो वीचार नथो करे।
पोइ बि उन पघर बेईमान जो ज़िद ॾिठो। मां पंहिंजी धीअ राबेल जे लाइ हस्ते ॻाल्हाए मिठल, राबेल उथी न पवे। जी हाणे बालाज ख़ान असां सां नाहक कयो, असीं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? हा मुराद, पहिरियों बि त रोज़ असांजी इज़त जो तमाशो थो थिए न मुराद। अॼु बि मल्हार ऐं गोहर विड़िया आहिनि। तुंहिंजी भेण त नक कटाए छॾियो आहे असांजो सॼे ॻोठ में। हाजुल जी त खणी अलाह साईं मत मुंझाई आहे। ॿियनि खे कहिड़ो पेट में वीलो पियो आहे असांजी धीउ सां। ॾिस मुराद, दुआ कर त मिठल मरी वञे। माण्हुनि जे ताननि मां जान छुटी पवंदी। इन रोज़ रोज़ जे मरण खां हिकिड़ो ई दफ़ो मरण भलो आहे। मिठल, अहिड़ो ॻाल्हियूं छो थो करी? तूं मूंखे राबेल खे कंहिंजे सहारे छॾे वेंदे? अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। हाजुल जे करे मल्हार सां संग छो थो चिनी? कीअं वाट कया राबेल जे लाइ नूरल, ऐं हाणे हाजुल छा छा चयो आहे? तोखे विसरी वियो मुराद। उन सां या संग गॾियां, तूं ई ॿुधाए कीअं संग गॾियां आहिनि? हाजुल भली असांजो हां वसाड़ियो आहे, तदा नूरल बि घटि कोन कई हुई। पर मल्हार त असांजी धीउ खे घणो घुरंदो आहे। न मुराद, खॾ मां कढी मां पंहिंजी धीअ खे खूह में कोन उछलाईंदुसि। राबेल जा दर्द मिठल पंहिंजी चोलीअ में समाए सघे थो, पर हाजुल जी नुंहाणी मुंहिंजी धीअ कोन थींदी। इन बालाज मां जान कीअं छुटंदी? जेकॾहिं राबेल जी शादी थी वेंदी न, पोइ ज़ालिम पाणे माठ कंदो। हा मुराद, शादी त न्याणी जी कराईंदुसि न, पोइ जाथे हुनजो नसीब, जाथे न्याणीअ जो लिखियलु हूंदो। मुंहिंजा नसीब खोटा आहिनि, वॾियूं बेसा कातियूं थियूं आहिनि मूंसां, मुंहिंजे नसीबनि जूं। पर तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजे लाइ मुक़दस आहे। मुंहिंजा बाबा, मुंहिंजा प्यारा बाबा, मल्हार सां मुंहिंजो निकाह न थियणु राफेल जी ख़ुशियुनि जो मौत आहे। पर पोइ बि मुंहिंजा प्यारा बाबा तुंहिंजी मर्ज़ी अॻिते रखी जीअंदसि। तुंहिंजी धीअ बाबा तुंहिंजी मर्ज़ीअ ते हलंदी, जीअं तूं चए। मुंहिंजा बाबा बालाज ख़ान जी बद नज़र तुंहिंजी राबेल खे जीअण ॾिनो त दुनिया जे ताननि खे मुंहुं ॾेई वेंदसि। तूं पक करे छॾ त दिलि जी ख़्वाहिश तुंहिंजी मर्ज़ीअ खां मोतबर नाहे। मूंखे बसि बद किरदार खां बचाए मूंखे। मां बालाज ख़ान जे क़ैद में वरी कोन वञण थी चाहियां। या अल्लाह, मुंहिंजी लॼ बचाए। ज़ालिम जे दिल में मुंहिंजे लाइ रहम पैदा कर। मुंहिंजा मालिक, दिल में रहम पैदा करेसि। यार सावण, शेर दिल छा करियां, उनखे छॾ। इहो सोच त मंठार खे किथां हथ कयूं। बालाज ख़ान छितो लॻो पियो आहे। मंठार खे ॻोल्हे वठंदासीं गबल, पर जबल ख़ान जबल छॾे कचो जी वसायो अथई। उनजो बि ख़्यालु कजो, मता बहावल छॾाए वञे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। शेर दिल, मूंसां मोहबत में घाटे जो सौदो थी वियो आहे। हाणे छा कजे? न की ग़म थो वञे, न की दम। मंठार, तुंहिंजी पुराणी प्रीत आहे, पोइ तूं हुनजे दिलि में घर छो न ठाहे सघियो आहे?
जो घर छॾण खां पोइ बि तोसां निकाह में राज़ी न आहे बालाज ख़ान जी धी? गुलाब, मंठार राणीअ जी दिलि में आहे, पर राणी हिकु गैरतमंद छोकिरी आहे। उहा पंहिंजी ज़िंदगीअ ते इहो दाग़ लॻाइण नथी चाहे। उनखे इहा बि ख़बर आहे त मंठार उनजी आख़िरी मंज़िल आहे, पर उहा चवे थी त मुंहिंजे निकाह में मुंहिंजा मिट शामिल हुजनि। बालाज ख़ान असांजे रत जो प्यासो आहे शेरदिल, हुनजी मर्ज़ी असांजो खून करणु हूंदो। सो भला कीअं चाहींदो त मां हुनजे धीअ जो वर थियां? मंठार, इहो त तुंहिंजो नसीब आहे, पर मां रुॻो तोखे राणीअ जी दिलि जी ॻाल्हि ॿुधाई आहे। जीअं राणी जी मर्ज़ी आहे ईअं कोन थींदो। ऐं न वरी शेरदिल, मंठार जे अॻियां पोयां को आहे जेको बालाज ख़ान खे मेड़ करे मञाए ऐं राणी जो संग वठे। बाक़ी राणी भेण जो ज़िद अजायो आहे। त पोइ गुलाब, तूं ई ॿुधा त मां छा कयां? ज़ोरी राणीअ जो निकाह मंठार सां विझरायां, या वरी हुन साम खे पंहिंजे दर तां धिका ॾेई ज़िंदगीअ भर पाण ते टिको लायां? शेरदिल, मां ज़ोर जी मेहंदी कोन लाईंदुसि। यार, तूं परेशान न थी, मां आख़िरी दम ताईं राणी जी रज़ामंदी जो इंतज़ारु कंदुसि। जे राणी सां निकाह नसीब में थियो त ठीकु आहे, न त सॼी ज़िंदगी हुनजी हिफ़ाज़त करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। मंठार, वक्त जो इंतज़ार कर, मन वक्त तुंहिंजो साथ ॾे। गुलाब, तूं हिन जूई में जांच कर त मंठार जी ॻोल्हा में केर केर। सोभे ऐं सावण तर तपाए छॾियो आहे मंठार लाइ। सोभो त हिननि सभिनी जो साथारी आहे गुलाब, बाक़ी हिन सावण जो सिर वठणो पवंदो। तूं रुॻो सावण जो पक्को ठिकाणो हथ कर त जीअं हुनखे ॾियूं मौत ऐं पोइ बालाज खे ॿुधायूं त शेर दिल जे सीने में शींहं जी दिलि आहे, शींहं जी। शेरदिल, तूं मुंहिंजे करे माण्हू मारींदे? मंठार, जेसि ताईं तूं मूं वटि पनाह में ई न, तेसि ताईं तुंहिंजे दुश्मननि जा वधंदड़ कदम वढींदुसि। पर हितां निकिरण खां पोइ जेकॾहिं तुंहिंजो मूंसां किथे मिलणु थियो न, त मां तोखे पोइ बि मारींदुसि। मंठार, अञा ताईं शेर दिल जी दिलि ते तुंहिंजा वेण ताज़ा आहिनि, ताज़ा। शेरदिल, मंठार जो मौत ओजड़े महिरबान हथां थिए, हिन खां वधीक मुंहिंजी कहिड़ी ख़ुशनसीबी आहे। दिलि नथी चए त हुजनि परेशाननि खे पंहिंजे मथे जो सूर कयां, पर वरी बि अबे जो पुटु आई, इन जे करे तोखे चवां थो त विसारे छॾ त तोखे का धीअ बि हुई। बालाज ख़ान छॾे ॾिन त वञी ज़िंदगी गुज़ारिन। शाहनवाज़, मंठार जेके असांजे ख़ानदान जे मुंहं ते कारां जो दाग़ हणी वियो आहे न, इहो दाग़ हुन जी रत सां धोपंदो। इज़त जे दुश्मन खे माफ़ करे छॾिया न शाहनवाज़, न कॾहिं बि न। शाहनवाज़ ख़ान, मंठार जो मौत तव्हांजे वकार जो बका आहे बाबा, उनखे मारणो आहे बस। तोखां पहिरियां बि बालाज ख़ान वटि हिकु चमचो हुयो जेको ॿियनि जे लाइ खॾूं खोटींदो हुयो, पर चवंदा आहिनि न
त आह ग़रीबा कहर खुदाई, पर अॼु उहो कोन्हे। हाणे तुंहिंजो वारो आहे नबू। मुझे मामलन खां परे रहंदे त आज़ाद हूंदे, न त साॻियो कैद ई साॻियूं ज़ंजीरूं हूंदई। वारो कर, मूंखे बि पंहिंजी अना जो निशानो बणाए, छो त तुंहिंजी ॾिनल आज़ादी मूंखे कोन थी वणे। छा बचो आहे मूं में बालाज खान, जो हुन जे सहारे आज़ादी जी ख़्वाहिश कयां। बस शाहनवाज़, बस वधीक बकवास कई न त बंदूक हणंदो साईं। मूं घणो तोखे बर्दाश्त कयो आहे। मूंखे भली मार बालाज खान, पर न्याणीअ जे पोयां पंहिंजा बघेड़ न छॾे। को बि तुंहिंजी इज़त ते आंगुर कोन खणंदो, ऐं न वरी हुन जे मारण सां तुंहिंजी इज़त खे चार चंड लॻी वेंदा। बालाज खान, मूंसां तो जेको बि नाहक कयो न, उहो सभु तोखे बख़्शा। सिर्फ़ न्याणी खे बख़्श कर। झरियो थी वियो आहे शाहनवाज़। कमदार, इज़त जे दुश्मन खे छॾे ॾियां न। कमदार, हिन मंठार जे लाश खे मां बाहि ॾेई साड़ींदुसि, बाहि ॾेई। तॾहिं मुंहिंजे अंदर जो सूर पलबो। बाबा साईं, आहे बि अहिड़ी सज़ा जे लाइक़ु, पर बाबा साईं इहो हिकिड़ो मंठार मरंदो या ॿटनि ॿियनि खूननि जो इरादो आहे तव्हांजे दिलि में? ॿई मरंदा। इन्ही जो मौत थींदो तॾहिं बालाज खान जी अना जो कंद ऊचो थींदो। बालाज खान जे अंदर में बाहि थी मरे कमदार, बाहि। ऐं इहा बाहि उन्हनि जे रत सां ई विसामंदी। पाण में वेहण जे बजाय बालाज खान जे लाइ सोचो, उन लाइ सोचो, उन सां छेड़ो करिणो आहे। इहो बालाज खान असांजा खून खाई वेठो आहे। मुंहिंजे पीउ खे मारियो अथई, मल्हार जे पीउ खे मारियो अथई, गमदिल तुंहिंजे भाउ खे मारियो अथई। इन सभिनि जा खून बालाज खान कया आहिनि। बालाज खान, मां त चवां थो हाणे इन जो अंत आणो आहे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। समझ में ॻाल्हि नथी अचे त असांजे ॻोठ जे माण्हुनि खे छा थियो आहे यार। हर वक़्तु हिन जो छेड़ो छेड़ो छेड़ो, समझ में नथी अचे यार। तूं सियाणो सेब तो ही कमदिल, तूं ही खणी उन्हनि खे सम्झा। ॿियो यार ॻाल्हि ॿुध, ॿी बि हिकिड़ी तोसां ॻाल्हि करणी यार। गोर खे छा थियो आहे? हर वक़्तु राबेल जे ख़िलाफ़ ग़लति लफ़्ज़ तो इस्तेमालु करे। यार तुंहिंजो पंहिंजो आहे, तूं ई हुनखे सम्झाए। रोशन, तूं छा थो सम्झी त मूं घटि मुरलियूं वॼायूं हूंदियूं, पर यार गोहर सम्झे ई कोन थो। ईअं त कमु ख़राबु थींदो गमदिल। गोहर जेकॾहिं हर दफ़े ईअं मल्हार सां पेश ईंदो त धक रहमानी धक शैतानी। यार इन जे लाइ त मां चवां थो, पाण में वेहण जे बजाय बालाज खान जे लाइ सोचो, उन लाइ सोचो, उन सां छेड़ो करिणो आहे। इहो बालाज खान असांजा खून खाई वेठो आहे। मुंहिंजे पीउ खे मारियो अथई, मल्हार जे पीउ खे मारियो अथई, गमदिल तुंहिंजे भाउ खे मारियो अथई। इन सभिनि जा खून बालाज खान कया आहिनि। बालाज खान, मां त चवां थो हाणे इन जो अंत आणो आहे। रोशन, रत त मुंहिंजे खे बि बाहि लॻी वेंदी आहे जॾहिं इहो सोचींदो आहियां त अञा ताईं मूं पंहिंजे भाउ जो पलांद नाहे कयो। त पोइ बालाज सां झेड़े जो सोचो, पाण में न। हाणे न बालाज खान खे ॿुधाइणो पवंदो रोशन जो जिन चलात आहे। चलात मारे या खारे। शेरदिल त बालाज खान जो जानी दुश्मन आहे, पोइ हुनखे मंठार जी छो तलाश आहे? मंठार खे त झर जंग ॻोल्हींदो थो वते, ऐं जबल खान सां बि जो झेड़ो थियो आहे। जबल हिकु माण्हू बि मारे विधो अथनि, ऐं पंहिंजा माण्हू बि धकी कराए आयो आहे। थी सघे थो त मंठार खे मारण लाइ शेर दिल खे तलाश हुजे हुनजी। या वरी मंठार खे हथ करे शेर दिल बालाज खान खे ब्लैकमेल करण थो चाहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त तुंहिंजी तलाश हाणे बि जारी हुजे हा। हाणे तुंहिंजो को ॾस पतो कोन थो पवे। शायदि हू बि मंठार खे ॻोल्हे थो। सावण खान किथे ईअं त न आहे त शेर दिल जी तलाश ख़तमु थी वई हुजे? न सोढा, न ईअं न आहे। शेर दिल खे मंठार ऐं बालाज खान जी धीउ हथ अचनि हा
त शेर दिल रिण मारे छॾे हा। सावण खान शेर दिल खे पलण असांखे चङी तरह ईंदो आहे। तूं शेर दिल जी परवाह न कर। शेर दिल जहिड़ा केतिरा आया केतिरा विया। इहो शेर दिल छा आहे सावण खान? यार सावण शेर दिल छा करे हा उनखे छॾ। इहो सोच त मंठार खे किथां हथ कयूं। बालाज खान छितो लॻो पियो आहे। मंठार खे ॻोल्हे वठंदासीं गंबल, पर जबल खान जबल छॾे कचो जी वसायो अथई। उनजो बि ख़्यालु कजो मता बहावल छॾाए वञे। बहावल खे छॾाइण जबल जे वस में न आहे सावण खान। भली वरी जबल ज़ोर आज़माए ॾिसे, पर असां बि जबल खे ज़ोर आज़माई जो मौक़ो ई कोन ॾींदासीं मुराद। असां बि उन जी जाच में आहियूं। पके ठिकाणे जी ख़बर पए त विढ़ंदासीं मुराद। पोइ जबल रहंदो या असां, ॿिन्ही मां हिकु रहंदो। इन जबल खे ज़रा ज़रा ऐं पुर्जा पुर्जा करे छॾींदासीं। जबल कुझु बि न करे सघंदो। तूं पक सम्झ सोढा। तूं सिर्फ़ु मंठार ॻोल्हे ॾे त बालाज खान जी बाहि घटि थिए। मंठार मिली वेंदो, केतिरो लुकंदो। तव्हां परेशान न थियो। मंठार जे मिलण ताईं परेशानी रहंदी सावण खान। जे मंठार मरी पियो त पोइ बस। सच चवंदा आहिनि त चोर चोरी खां वञे पर हेरा फेरी खां कोन वञे। तुबा खान तूं बि हेरा फेरी को कोन थो मुड़ी। साहब असां जूं हेरा फेरियूं बि अव्हां जी महिरबानी सां आहिनि। जेकॾहिं तव्हां नाराज़ था थियो त पोइ बस कई। जबल मारा ॾे सुबा खान ऐं मंठार बि मूंखे घुर्जे। जबल त बाबा मूंखां कावड़ियल आहे, मूं वटि कोन ईंदो आहे। हा बाक़ी मंठार जी जांच में आहियां। मिली वियो त हाज़ुर। तोखे ख़बर आहे शोभा त मंठार बालाज खान जो दुश्मन आहे? ख़बर आहे, पर साहब असां बालाज खान जे दुश्मन खे काथां ॻोल्हियूं? मंठार दादलो बि पंहिंजो हुयुसि ऐं जुठ बि पाण सां करे वियुसि। असां बाबा काथां ॻोल्हियूं उनखे साईं? सुबा खान बालाज खान जो ज़ोर आहे त सोभो कचे में न रहे। पर वरी बि मां तोखे तंग नाहे कयो। मंठार खे बि ॻोल्ह ऐं जबल जी बि ताड़ कर। बाक़ी कमु मुंहिंजो आहे। तव्हांजी महिरबानी साहब। पर बालाज खान जूं त घणियूं वांगारियूं वयूं आहिनि, पोइ बि कावड़ असां ते। सावण खे बि मुंहिंजे पोयां लाथो आहे बालाज खान। सावण बि असांखे घुरबल आहे शोभा खान। पहिरियां मंठार ऐं जबल जो बिलो कयूं, पोइ सावण बि काॾे वेंदो? साहब सावण खे मारण जो तव्हां वाइदो कयो, बाक़ी जबल तव्हांखे मां माराए ॾींदुमि। वाइदो आहे, पर इहा ख़बर बालाज खान ताईं न पहुचे। सुबा खान अञा बि तूं मुंहिंजी शिकायत बालाज खान ॾे खणी वञ। साहब पक्की ॻाल्हि आहे या आसिरे में तव्हां मूंखे ॾींदव ॾारो? कुझु बि कोन थींदो तोखे। तूं परेशान न थी, रुगो पंहिंजो वाइदो पूरो कजांइ। वलू मासी हाजुल आई हुई, राबेल जे लाइ चवे पई राबेल जे बालाज खान सां राज़ी न हुजे आ त बालाज खान छो चितो थिए आ? अरे न्याणियुनि जी गिला न कबी आ। भले मासी हाजिल कुछ भी चवे, तू माठ कर। पोपरी भी पीरन वारी आ, जेका हकीकत आ सा त चए भी ना। वलू सच चवंदसि। हा मां सच चवंदसि। हा सही, गामो सचार जी थी आ, सच चवंदी। अकुल कर कुछ अकुल। अदा वलू जे भाजाई के अकुल हुजे आ त असांजो घर सोनो न हुजे आ। अलू हाणे तो भी ॻाल्हायो हा? भले हाणे मादी कुकड़ भी बांगती दे। हाय हाय अदा वलू भाजाई बेइज्जती थी करे। खबरदार पोपरी, जे ॿीहर मुंहिंजे हिन गुदड़े जहिड़े भाउ जी बेइज्जती कई अथई। हा छा कंदे? हा छा कंदे? कावड़ी जे छो थी? मां त मिड़े अलू जी दिल जी ॻाल्हि रखियमि, ॿियो मिड़े ख़ैर आ। सूत्र पूती छॾ त मां वञा। अम्मा ॼाण थी अचे। चाची अचे तो भली अचां थी। तू परेशान छो थी? मां तुंहिंजो मुड़ुस आहियां, वर आहियां तुंहिंजो। सारंग मारल पंहिंजे वर तां कुर्बान, पर परेशानी त इहा आहे त अम्मा खे घर में बि माठ कोन ईंदी आहे। ख़बर नाहे त अम्मा पोपरीअ सां कहिड़ियूं वञी कचहरियूं कयूं हूंदियूं। मां पक सां चवां त चाची राबेल खे बदनाम करण जी ॻाल्हियूं कंदी, ॿियो वरी छा कंदी? पर तूं मुंहिंजी दिलि जी बयारी न थी। सोना महबूबा, तो सिकायो आहे मुंहिंजी दिलि खे
अमां राबेल जे लाइ ऋण बारे ॾिनो आहे सोट। इन जे करे पंहिंजी दिलि जो ख़्यालु कोन पई कयां मां, न त दिलि मुंहिंजी बि चवंदी आहे त सवा घड़ी कुर्ब वंडींदे सुकून ॾिजे पंहिंजे साह खे। राबेल जो फिक्र कोन असां ते फर्ज़ आहे, पर दिलि जी ॻाल्हि मञण बि असांजी मजबूरी आहे। जेकॾहिं दिलि जी फरियाद दिलि न ॿुधंदी त दम हलियो वेंदो। आईंदा एतिरो वक़्तु कोन विञाइबो दिलि सां दाद करण में सोट। मयारियूं छो थो ॾीं? मयारूं तो महबूब खे छो ॾींदुसि? बसि हिन चरी दिलि जे चवण ते दिलि जी ॻाल्हि कयो। सोट तुंहिंजो हर हुकुम मुंहिंजी अखियुनि ते, पर अमां जी दिलि मां राबेल लाइ नफ़रत ख़तम ई कोन थी थिए। ॾिस बाल, तूं चाची जी धीउ आहे। चाची खे तूं वेही चङी तरह सम्झाए त न्याणी जे लाइ दुनिया दोज़ख न करे। ॿारुनि राबेल वीचारी को बि गुनाह न आहे कयो। अमां जी नज़र में राबेल गुनाहगार आहे ऐं अभागी बि। सोट बाबा जे मौत जो कारण अमां राबेल खे कई वेठी आहे। अदा मल्हार जो जेल वञण बि अमां राबेल जे खाते में हई वेठी आहे। कजे त छा कजे? इन ज़ालिम बालाज खान कलूर कया आहिनि असां सां। राबेल भेण जो त टके जो बि ॾोह न आहे। पाप न गए, पाप न गए।